तो साथियों हक़ मौजूद सिंध मौजूद अचो तो किताब पढ़ूं सिलसिले जी 198 ॾींहं हाज़िर आहियां संसार यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ते शुरू कयोसीं। इन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। नओं किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो उनवान या नालो आहे अंदर मुल अमल। ही किताब मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जे कालमनि मकालनि ऐं मज़मूननि ते मुश्तमिल आहे। ये किताब मई 1998 में न्यू फील्ड्स पब्लिकेशन हैदराबाद सिंध पारां छपायो वियो। इन किताब जो अभ्यास 15 अप्रैल 2020 ते शुरू कयोसीं। अॼु 6 मई 2020 ते इन किताब जो जेको मज़मून पढ़ूं पिया इन जो पहिरियों हिसो ॿिनि हिसनि में पढ़ंदासीं। उनजो उनवान आहे लतीफ़ जे कलाम में वजूद जो ख़िला, यानी तकमील ज़ात जी हसरत ऐं उनजे इज़हार जो हुस्न। लतीफ़ जी शख़्सियत ऐं शाइरी जा कई रुख, कई ज़ाविया ऐं कई पहलू आहिनि। हिकु रुख फ़िक्री ऐं नज़रियाती आहे, उहो जंहिं मकतब फ़िक्र यानी वहदतुल वजूद सां इन जो तालुक़ु आहे। हिकिड़ो एहसासाती, विजदानी ऐं रूहानी रुख आहे। फ़नी ऐं ग़नाई ज़ावियो आहे। मौरूज़ी काइनात ऐं उनजे मज़ाहिर सां मनसलिक जमालियाती पहलू आहे। ज़ात ऐं काइनात जे रिश्तनि जी नोयत ऐं उन्हनि सां वाबस्तु तहयर ऐं तअजब जा ज़ाविया आहिनि। हिकिड़ो ज़ावियो समाजी ऐं इमरानी आहे। फ़र्द जी सीरत ऐं संदसि तमीर सां लाॻापियल इख़लाक़ी रुख आहिनि। नफ़्स जी तहारत, सिहत ऐं उनजी दाख़िली इर्तिका मुतलक़ ज़ाब्ते ऐं रियाज़त जो पहलू आहे। ऐं ॿिया कई यकेचा रुख ऐं ज़ाविया जे सभई पंहिंजे हैत ऐं साख़्त जे एतबार खां बि ऐं पंहिंजी मानवियत ऐं माहियत एतबार खां बि आला सतही मुस्तनद ऐं मुस्तहकम आहिनि। पाण अॼोकी सोबत में लतीफ़ जे कलाम में वजूद जी ख़िला ऐं सरशारी जी हसरत ऐं एहसास ऐं उनजे इज़हार जे हुस्न जी पंहिंजे हाल प्रचार करियूं था। इंसान में अणलखी, अणॾिठी ऐं बन ॾूराई कंहिं अनंत सचाई लाइ कशिश जो अहसास या कंहिं बेमिसाल ऐं लाज़वाल हसीन तरीन वजूद जी तक़र्रब जी कैफ़ खे माणण जो सौदाव, महदूद में लामहदूद खे संभालण जो अज़ली हिजाम, जुगनि खां लहज़े में समेटण जी आरज़ू, काइनात ऐं आफ़ाक़ जे सभिनी वसतनि, रफ़तनि ऐं फ़ासिलनि खे नुक़्ते में क़ैद ऐं गिरफ़्तार करण जी तमन्ना, मावरायत जे सभिनी मौज़ूई ऐं जोहरी सिफ़तनि, लताफ़त ऐं ज़ाइक़नि खे हिक वक़्तु माणण जी आरज़ू, ग़ैर मरे नज़रे ईंदड़ सभिनी अर्ज़ी तोड़े मावराई हक़ीक़तनि खे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि मुशाहिदे, तजुर्बे ऐं तज़िये में आणण जी ख़्वाहिश, तसवुरात, जज़्बात, एहसासात, शऊर ऐं इदराक जा सभई अंग रंग ऐं आहंग पंहिंजे इख़्तियार ऐं वस में रखण ऐं माणण जी हसरत, मतिलबु नामुमकिन खे हर क़ीमते मुमकिन बनाए ॾिसण, परखण, पसण ऐं परोड़ण, न रुॻो एतिरो पर उन्हनि में पंहिंजे इरादे ऐं इख़्तियार सां तब्दीलियूं आणण, क़दीम खे जदीद ऐं जदीद खे जदीद तर कंदो रहण जी ख़िलाक़ियत सां सरशार, क़ुवत खे कब्ज़े में रखण जी आरज़ू, ख़ारिजी तौरु हिन हॾनि जी मुठ हक़ीर ऐं नंढड़े वजूद इंसान जो दाख़िली ऐं अज़ली हीजान आहे, जंहिंमां हू आजो थी नथो सघे, बल्कि आजो थियणो नथो चाहे। सारी मख़लूक़ में ही हिकिड़ो वाहिद मुनफ़रद ऐं अनोखो वजूद आहे जंहिंजे अंदर में वॾा मांधाण ऐं मांडराण आहिनि। हू हर एहतियाज जे दायरे खे टोड़णु थो चाहे। बेवसी, मोहताजी ऐं इंतज़ार उनजी सरकश ऐं अड़बंग मज़ाज खे भांइ नथा पवनि, मगर पोइ बि हिक तिर्ज़ जी मजबूरी, हदबंदी, मोहताजी, महकूमी ऐं बंदगी हिन जे मथां मसलत आहे। इहो अहम तज़ादी अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखे दिलि ऐं जान सां पंहिंजे वजूद जे पूरी कुलियत सां मुस्तक़िल तौरु रद्द कंदो आयो आहे। संदसि वजूद जी अर्ज़ियत जी हद हुनजे विजदान ऐं शऊर ऐं तसवर जी लाहद लाइ सदाई हिकिड़ी ललकार रहंदी आई आहे। नतीजे तौरु हिन जी जिन्स ऐं एहतिजाज, इनकार, बग़ावत, अज़ियत ऐं मौत जा सभई तजुर्बा क़बूल कया आहिनि। उन लाइ त हिन जा की कुझु मां सभु कुझु, कसेफ़ मां लतीफ़, बल्कि लतीफ़ तरीन बणजण जा इरादा
एहसास ऐं मनसूबा कामयाबु थियनि। जॾहिं की हू तुर्क करण लाइ तयारु न आहे, इहो शायदि हिन जे मुनसिब जे ख़िलाफ़ु आहे। इंसानु जॾहिं पंहिंजी नीय मुस्तबदा करे थो या उनखे मुसलसिल फ़रामोश करे थो त हिन में आसान ऐं महफ़ूज़ राहनि ते हली ज़िंदगी गुज़ारे छॾण जी पस्त ख़्वाहिश जनम वठे थी। उहा जॾहिं वधी वण थिए थी त हू पंहिंजे शानाइते मक़सद लाइ क़ुर्बानी, जोखम, हादसनि, मुश्किलातुनि, मुसीबतुनि, आज़माइशनि, कोड़ाण मां गुज़रण जी रज़ाकाराना सलाहियत खां आरी थी हिकिड़ो सखणो, वाइड़ो ऐं मसूनी वजूद रहिजी वञे थो। हिन जी हर तर्ज़ जी इर्तिका ऐं नशोनुमा रुकिजी वञे थी ऐं हू अहले दर्द ऐं अहले ज़ौक़ व नज़र जी फ़हरिस्त जो अहल नथो रहे ऐं सचाइनि सां निबाह जो सूर ऐं सुरूर, कर्ब ऐं तरब हिन खां कोहें दूर थी वञनि था ऐं उन निस्बत सां हू हिकिड़ी महरूम फ़र्द जी हैसियत सां सतही ज़िंदगी गुज़ारियो मरियो वञे, वरना बानप जी ॿोली ऐं जे जबर जे तूअनि करनि इक़रार ऐं इज़हार जे बावजूदु हू जो ई आहियां सो ई आहियां ऐं इन लक जा ऐलानिया नारा हणंदो आयो आहे ऐं उन जी इज़तनाक क़ीमत अदा कंदो आयो आहे। सिर जुदा धड़ दोग जनी जा देग में सेमर कन पचार हकिया जनी हथ में, मगर पोइ बि मुड़ण ऐं मोटण लाइ मेणो आहे ससी सायर गजन तोए सहज न मटी सोहिणी। बहरहाल तसौफ़ जे नज़रियाती उसूल मुताबिक़ इंसान जी अना जी नीय सरकशी ऐं सरमस्तीअ जा ॿ पहलू आहिनि, हिकिड़ो मुस्तनद ऐं मुस्तसन, ॿियो मज़मूम ऐं मुहलिक। मसलन हिकिड़ी मंसूरी अना ऐं ॿी फ़िरौनी अना। जीअं मौलाना रूम उन जी निस्बत सां चयो आहे, वां अना बर वक़्तु गुफ़्तन रहमत अस्त या अना बे वक़्तु गुफ़्तन लानत अस्त। लॻभॻि इन ई तर्ज़ जी तर्जमानी असांजे हिकिड़े मक़बूल सिंधी शाइर मोहम्मद फ़कीर खटियाण बि हीअं चई कई आहे, मस्ती दे विच मिलिया यार हस्ती होॾ हराम। कीअं बि हुजे, उहा तरक़ी याफ़्ता मुस्तहसन अना हुजे या मज़मूम फ़िरौनी अना हुजे, सेहतियाब मस्ती सरमस्ती जो वजदानी कैफ़ हुजे या शैतानी होल ऐं हस्ती, हिकिड़ी इहा हक़ीक़त त अज़र आहे त इंसानु पंहिंजी अर्ज़ियत जी एहतियाज जी ताबे रहण पिस नथो करे, उनखे हक़ारत सां ॾिसे थो ऐं पंहिंजी कुल मुख़्तियारी मञाइण लाइ हक़ीक़ी तरीक़ा इख़्तियार करे थो। ईअं कंदे हू कई हदूं जाइज़ नाजाइज़, वाजिब नावाजिब उरांगी वञे थो। बहरलो हू पंहिंजी माहियत ऐं हैत, रूह ऐं जिसद, लाहत ऐं हद जे न तज़ाद खे निबेरण जो अटल इरादो ऐं हौसलो खयों केतिरनि ई पीड़ाउनि मां गुज़रंदो, मकान ऐं ज़मान जे क़ैद बंद खे रद्द कंदो, वाक़ीदो हिकिड़े बेनाम गुमनाम गुमशुदा मिरास जो वारिस ऐं तालिब बनियो, भिट कंदो सह कंदो, मगर वापसि वञण जी वाई खे हराम सम्झंदो, अलाए केॾांहुं धोखींदो थो वञे। अलाह छॾियाऊं ओरे पराहियूं पंधु पिया, बिना नाले सुपरी अञा की ॿिया, वाक़ीदा विया सादिक ॿधियो संतरा। सादिक फ़क़ीर पंहिंजे मन अंदर जी उन मीरास जो असुल सचूं कॾहिं हू कंहिं मावराई अणलिखे करणकी कोत खे थो करार ॾे त कॾहिं पंहिंजो पाण खे ई उनजो काइम मुक़ाम करार ॾियो। नीस्त ऐं हस्त, ख़ुदी ऐं बेख़ुदी, नफ़ी ऐं इस्बात जा छेड़ा मिलायो वेठो आहे। उनूं थियसि पाण ससी तां सूरा। वजूद ख़िला ऐं तकमील ज़ात जी हसरत जे मुख़्तसर तारफ़ खां पोइ लतीफ़ जे शेर में उन हैजान ऐं उनजे हुस्न जा के अक्स ऐं नक्श ॻोल्हे ॾिसूं त हिन कीअं उन्हनि कैफ़ियतुनि खे अदा कयो। ॾेहाई दूर परॾेहां परे थियो, सेणनि काण ससी पई पराहीं पूर, तूं वञी हो त हज़ूर मुंहिंजो जीअण जेलाहीं थिए। ईअं थो महसूसु थिए ॼण को दूर बनह ॾुराऊं को हिकिड़ो ख़ूबसूरत हदफ़ आहे, को जमालियाती माख़ज़ आहे, का ख़ुशबूदार मंज़िल आहे जंहिंजी अव्हां खे वाज़े ॼाण न आहे, मगर इहा अव्हां खे सॾे रही आहे। उहा दिक़तनि अव्हां खे सॼी आई आहे ॼण अव्हां जी रूह जी रणपट मां ओचितो हिकिड़ो
सरो साओ ॿूटो फुटी निकितो आहे जंहिंजी सुराण अव्हांखे मोहे विधो आहे। ऐं उन हिरण वांगुरु सरगर्दान उन ॾांहुं बेख़्तियार डोड़ी रहिया आहियो, उनखे ॻोल्हे उन लाइ वाझाए रहिया आहियो, मगर उनखे पहुता न आहियो। उन ताईं अव्हांजी रसाई न थी आहे। अव्हांजी कैफ़ियत बि कुझु उन हरण वारी आहे जंहिंखे पंहिंजे सीने में मौजूदु लिकल खतूरी जी ख़ुशबू मस्तु करे विझंदी आहे, या हू उनखां बेख़बर पाण में अंदरि वारे विथ खे पाण खां ॿाहिरि वोड़ींदो ऐं उन लाइ वाझाईंदो रहिजी वेंदो आहे। जित न आहे का ई ख़ाकी जो ख़्यालु जानब जमाल पसला ई परे थियो। सरशारी जा अणॼाता शेय तकमील जी हसरत जी लाहद ऐं उनजे इम्कानात खे उरांगण जी नारसाई अदम तकमील जी शदीद अहसास खे नतीजे में पैदा थींदड़ अमीक जी बेचैनी ऐं बेक़रारी जो हेजान ऐं उनजी अहमियत कंहिं बि दौर में ख़तमु थियणी न आहे। इहा कैफ़ियत दाइमी आहे। महदूद में लामहदूद खे समेटण ऐं संभालण जो सौदाव माण्हू जो मुक़दर आहे। उन्हनि जी पचार तरह तरह जे पेकरनि ऐं तर्ज़नि में थींदी रहंदी ऐं उहा इंसान जी हौसले जी हदनि खे उत्साहींदी रहंदी। लतीफ़ उत्साह ऐं साञा जी सूंहं जो प्याम्बर आहे। पूजा बरी बाहि मन मिहारनि जे अॻु तंहिं उहाए वञी कुन कपींदी। या जोगीअ ते जुड़ाव निसोरो ई नींहं जो पतंग जीअं पैदा थियो सामी सिज उड़ाव आयो काक तणाव कंवरा ककोरियूं। हिन पेकरनि में जमाल ऐं जलाल जा जोहर मिली हिकु थी विया आहिनि। जलाल सूंहं जो उहो अंग जंहिंसां शौक़ीअ ऐं सोज़ आहे, ताव ऐं ताब आहे, तवानाई आहे, चाह ऐं जलाल आहे, मस्ती ऐं सरमस्ती आहे। जमाल सूंहं जो ॿियो अंग या पहलू आहे जंहिंमें रुगो नूर ऐं सुरूर आहे। लतीफ़ ॿिन्ही जो हिकु ई वक़्तु ज़िक्र पंहिंजे हिन शेर में कयो आहे। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जन ॿारी आउं न जंदी उनरीअ। हूअं त नींहं ऐं इश्क जी जज़्बे जी शिदत जी निस्बत त सरासर आहे। अॻु उन आग जो ससी आहे आग ऐं उन आग जो ससी उन आग जा ससी करिश्मा ऐं कारसाज़ियूं आहिनि। हीअ उहो मच आहे जो सच तां क़ुर्बानी जो दर्स हिकु तरफ़ ॾिए थो ऐं राह ऐं मंज़िल जो सूंहं ॿिए तरफ़ थिए थो। पतंगनि पह कयो मिलिया मथे मच, पसी लहस न लछिया सड़िया मथे सच, सदा गिचनि गच वीचारनि विञाया। या खायां तन खटियो उझाण ऊंदा जिन अंदरि ॿरे बाह सुध तनी खे सभु खा। हुस्न जे हर पहलू खे पंहिंजी अलॻि कारसाज़ी आहे। नवाज़िशनि ऐं फैज़नि जो जुदा जुदा जस आहे। न्यास ऐं नास ॿिन्ही जा परतवा परीत जी आस ऐं प्यास जा जाईंदड़ बि आहिनि ऐं उत्साहींदड़ बि आहिनि। मगर लतीफ़ वटि जमाल जी नूरानियत, जलाल जी तपश ऐं आतश जे ताबियती महसूस थिए। हू मच जी आफ़्ताबी सिफ़त यानी मसलसिल ऐं महा आग जे अहसास खे सेहतियाबी ऐं बाज़ियाबी जी ज़मानत ऐं अलामत थो करार ॾे। अञा तनूराव काल कढियासूं सजणे, पुण तायाऊं तकिड़ो वहदत जे वधाव मोहबतनि मथां मच मूरा ई न लहे। उन ई आतश जी सोज़ ऐं लोच ॿोच में बि हू साॻी रीत हिकिड़ी अनंत ख़राज लाहद थो बयानु करे ऐं वॾी ॻाल्हि त उनखे सुपिरी जी सूंहं सां मनसूब थो करे। लुछां थी लाहद में हादी लहान हद, सुपेरियां जी सूंहं जो न को कद न मद, इश्क नाहे अदद पुॼाणी पाण लाइ। या सदा साए सीर में अंदरि लहे न उञ, पसण जो पिरीअ जो सा सभाई सुञ, तिलामूं उञ सदा साएर सीर में। या वटनि वेठी आहियां ॾसियो कीन ॾिसां जंहिं जियो ई नाहे को साका सूंहं सदियां पसियो कीन पसां आउं न जींदी उनरी। माण्हू मसलसिल हिकिड़े ख़िलाफ़ वारी कैफ़ियत जे हवाले आहे। उहो ख़ाल उनखां भरिजियो नथो भरिजे। उहो अणपूराई वारो अहसास, ना तमामु नामुमकिन हुजण वारो हिजान उनजो मुक़दर बनियल आहे। तकबील ऐं सरशारी फ़क़ति हिन जी आस आहे, आरज़ू आहे। साथ सलामत, सिंध सलामत, हुसैन सारंग
घोटकी सिंध।